बिजली के गरन बिल सां तंग अवाम खां सोलर पैनल की सस्ती सहूलत भी खसण जूं तैयारियूं। सेंट्रल पावर परचेसिंग एजेंसी घरेलू या कमर्शियल सोलर पैनल लगाइण वारनि ते टैक्स लगाइण की तजवीज़ ॾेई छॾी। तवानाई वारी वज़ारत जे ज़रियनि मूजिब घरेलू या कमर्शियल सोलर पैनल लगाइण वारनि खां 2000 रुपया फी किलोवाट टैक्स वसूल करण की तजवीज़ ॾिनी वई आहे। 12 किलोवाट सोलर पैनल ग्रिड मां 2000 रुपया फी किलोवाट वसूल थियण जो इम्कान आहे। 12 किलोवाट जा सोलर पैनल लगाइण ते सार्फिन खां 24,000 रुपया वसूल कया वेंदा। पावर डिवीज़न CPPA समरी मंजूरी लाइ वज़ीर आज़म ॾांहुं मोकिले छॾी आहे। सोलर पैनल जी क़ीमतुनि ते नज़रसानी जी तजवीज़ बि गौर हेठि आहे। वफ़ाक़ी काबीना बलूचिस्तान में मंशियात के ख़ात्मे लाइ ख़ास अदालत क़ाइम करण ऐं अफ़गान पनाहगीरनि जी प्रूफ ऑफ रजिस्ट्रेशन कार्ड जे मुद्दे में 30 ॾींहनि जी वाध जी मंजूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि काबीना के इजलास में मईशियत की बहाली लाइ मुख़्तलिफ़ तजवीज़ुनि ते गौर विचार। PI जी निजकारी में शफ़ाफ़ियत जो अंसर यकीनी बणाइण की हिदायत। वज़ीर आज़म चयो आहे त बिजली सस्ती करण लाइ क़दम खणूं पिया। मईशियत के नुक़सान पहुचाईंदड़नि जो एहतिसाब कंदासीं। बिजली चोरी ऐं लाइन लासिस घटाइण लाइ बि फ़ैसिला कया आहिनि। 2019 में लागू कयल ट्रैक एंड ट्रेस सिस्टम फ्रॉड खां सवाइ कुझु न हो। जांच करे ज़िम्मेवारनि जो पतो लगायो वेंदो। नाकारी प्रोपेगंडा मुल्की तरक्की ऐं ख़ुशहालीअ वारे कम खां रोके नथी सघे। तरक्की जे सफ़र में रंडक विझण वारियूं कोशिशूं नाकाम थींदियूं। पाकिस्तान ग्रीन इनिशिएटिव बाबति तक़रीब खे ख़िताब कंदे आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो आहे त पाकिस्तान जी तरक्कीअ में रंडक बणजण जूं कोशिशूं नाकाम थींदियूं। असां सभु टीम पाकिस्तान आहियूं। सभिनी खे गॾिजी नाकारी क़ुवतुनि खे रद्द करणो पवंदो। अॼु जे दौर में मुआशी इस्तेहकाम खां सवाइ मुकमल ख़ुदमुख्तियारी मुमकिन नाहे।